सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिब आहियां। अवां सभिनी खे सलाम। अवां तरफ़ां जेकी मोहबत मिली रही आहे उन जो थोराइतो आहियां। काफ़ी दोस्त मैसेज करे वीडियोस ते कमेंट्स लिखी पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदा आहिनि। उन्हनि सभिनी दोस्तनि जो दिलि जे गहराइयुनि सां शुक्रगुज़ार आहियां। मूंखे उमेद आहे त अवां बहितर मशवरनि सां नवाज़ींदा रहंदा। इन सां गॾोगॾु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, मुंहिंजे सोशल मीडिया अकाउंट्स खे फॉलो कंदा, त जीअं पाण हीअ पंहिंजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचाए सघूं। ऐं जिन बि दोस्तनि अञा सूदो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, जीअं पाण में ॻाल्हाइबो बरक़रार रहे। अॼु पाण सिंध ते अरगूननि खां पोइ तुर्खाननि ऐं मुग़लनि जे कब्ज़े वारे आख़िरी दौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, जॾहिं मुग़ल हुक्मराननि जो कब्ज़ो पंहिंजे पुॼाणी ॾांहुं वधी रहियो हुयो। सिंधी माण्हू पंहिंजा इलाइक़ा काब्ज़नि खां हमलियावरनि खां वापसि वठी रहिया हुया। उन ते ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ो अहम किरदारु आहे जेको ख़ुदि ज़ालिम हुयो, पोइ मज़लूमनि सां रिश्तेदारीअ में अची वियो, पोइ वरी जेको आहे सो उन जे पुट खे सिंधियुनि पनाह ॾिनी। दिलचस्प ॻाल्हि आहे त जिन खे उन्हनि ग़ुलाम बणायो, उन्हनि ग़ुलामनि उन्हनि जूं हयातियूं बचायूं। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त सिंध ते समन जी हुकूमत 1351 ईस्वीअ खां 1520 ईस्वीअ ताईं, यानी लॻभॻि 170 साल रही। ही समा सिंध जा मक़ामी हुक्मरान हुया, धरती धणी बिरादरी हुई। संदन हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ सिंध ते अरगूननि, बाद में तुर्खाननि ऐं पोइ मुग़लनि कब्ज़ो करे वरितो। इहो कब्ज़ो जेको सिंध ते हुयो 1701 ईस्वीअ ताईं जारी रहियो। जंहिं बैदि मक़ामी जेको कबीलो हुयो कल्होड़नि, उन्हनि सिंध तां कब्ज़ो छॾाए वरितो ऐं ॾेही राज जो क़याम अमल में आंदो। हाणे सिंध ते जेके कब्ज़ो कंदड़ अरगून, तुर्खान ऐं मुग़ल हुया, इंतिहाई वहशी हुया। इक़्तिदार ख़ातिर कब्ज़े हेठि आयल धरतियुनि जे वारसनि खे त छॾियो, पर हिक ॿिए खे पोइ छॾींदा हुया, हिक ॿिए जूं अखियूं कढराए छॾींदा हुया। तारीख़ में अहिड़ा घटि मिसाल मिलंदा जो पंहिंजे पुट, पंहिंजे भाउ, पंहिंजे चाचे जूं अखियूं कढराए उन्हनि खे बंदीखाननि में बंदि कयो वञे, उते हू तड़पी तड़पी मरी वञनि। इंतिहाई दर्जे, माना ही जेको हुयो सिंध ते इंतिहा दर्जे जो वहशपणे वारो राज क़ाइमु हुयो। हाणे सिंध ते जेके कब्ज़ो करे राज कंदड़ तुर्खान अमीरनि में मिर्ज़ा ईसा बेग तुर्खान हिकिड़ो आख़िरी हुक्मरान हुयो। तुर्खान में किताब में लिखियलु आहे, संदनी तुर्खाननि जो ई लिखियलु आहे त मिर्ज़ा ईसा बेग खां पोइ तुर्खाननि में को बि वॾो नाले वारो अमीर थी न सघियो। ही अमीर मिर्ज़ा ईसा वॾे जो पोटो हुयो ऐं मिर्ज़ा जान बाबा तुर्खान जो पुटु हुयो। हाणे जेको जान बाबा हुयो तुर्खान, उन सिंध जे समीजन मां शादी कई हुई। अहिड़ी तरह समीजा बिरादरी जेका हुई मिर्ज़ा ईसा जा नानाणा हुया। मिर्ज़ा ईसा जा जेके नानाणा हुया, उन्हनि सां हुननि जो कीअं रिश्तो थियो? असल में छा त तुर्खान ऐं अरगून एतिरो वक़्तु हिते रहिया जो हुननि जूं हितां जे मक़ामी कबीलनि सां मिठियूं माइटियूं थियूं, वेझड़ाइप पैदा थी ऐं हू काफ़ी हिते रहिजी विया ऐं हितां जी धरतीअ खे पंहिंजी हिननि धरती करे वरितो। पंहिंजा कब्रिस्तान बि हिते ॻोल्हिया, माना पाण खे दफ़नाइण बि हिते, काॾे ॿाहिरि न खणी विया। हाणे मिर्ज़ा ईसा जा जेके नानाणा हुया से थिया समीजा बिरादरी। हाणे मिर्ज़ा ईसा जेको हुयो उहो सन 876 ईस्वीअ में पैदा थियो, जॾहिं मिर्ज़ा बाक़ी तुर्खान अरगूननि ऐं तुर्खाननि जो क़त्लेआम शुरू करायो, इक़्तिदार ते कब्ज़ो कयो मिर्ज़ा बाक़ीअ, त मिर्ज़ा ईसा खे संदसि माउ खणी वञी पंहिंजे माइटनि में लिकायो, समीजन में खणी वई त हिन
मुंहिंजे पुट खे बचायो, छाजे करे उहो सिंधियाणी हुई, पंहिंजे पुट खे पंहिंजनि माइटनि वटि खणी वई। जंहिं बैदि जानी बेग जो जे दौर में हू वरी ॿीहर ठटे वापसि मोटी आयो ऐं ॿीहर ठटे जी हिन रहाइश इख़्तियार कई। वरी ॿीहर 1009 हिजरी 1009 हिजरी में जानी बेग जी वफ़ात खां पोइ गाज़ी बेग तुर्खान ठटे जो हाकुम बणी। माना इलाइक़ा विरहायल हुया। तॾहिं मिर्ज़ा ईसा लाइ वरी ॾुखिया ॾींहं शुरू थी विया। गाज़ी बेग चाहियो त जेके बि हुन जा जेके पुराणा अमीर आहिनि उन्हनि मां जान छॾाइजे, जीअं इक़्तिदार बरक़रार रहे, इक़्तिदार खे ख़तरो न हुजे। ख़तरो हुननि खे पंहिंजनि मां हूंदो हुयो, हिक ॿिए ख़िलाफ़ु साज़िशूं कंदा हुया, हिक ॿिए खे माराए छॾींदा हुया। हाणे हे दरबार में इक़्तिदार लाइ हिकिड़ी वेड़ हलंदड़ हुई। मीर अबुल क़ासिम सुल्तान बेगलार खे गाज़ी बेग जे हुक्म ते अखियूं कढी अंधो कयो। उहो बि तुर्खान हुयो। गाज़ी बेग मिर्ज़ा ईसा सानीअ खे बि मारण जो हुकुम जारी कयो। माना मिर्ज़ा ईसा तुर्खान खे बि मारण जो हुकुम जारी कयईं त जीअं ही रस्ते तां हटी वञे ऐं मुंहिंजे इक़्तिदार लाइ को ख़तरो पैदा न करे। हाणे जॾहिं अहिड़ी ॼाण हिन खे मिले थी मिर्ज़ा ईसा बेग तुर्खान जे, त हू वरी ठटे मां भॼी थो वञे, पंहिंजे भाउ समेत ॿीहर वञी नानाणनि वटि पनाह थो वठे। जितां गाज़ी बेग खेसि हथ करण लाइ हीला हलाया, पर हू उन ताईं मिर्ज़ा ईसा ताईं पहुची न सघियो। माना हू उनखे समीजन अहिड़े हंधि लिकाए छॾियो हुयो जो उते गाज़ी बेग पहुची न सघियो। आख़िर मिर्ज़ा ईसा सन 1812 धारे सिंध मां मायूस थी हिंदुस्तान भॼी वियो। उन ख़बर हुई त हाणे हिते कॾहिं न कॾहिं पकड़िजी पवंदुसि। मुग़ल बादशाह जेके दिल्लीअ ते क़ाबिज़ हुया उन्हनि वटि भॼी वियो ऐं उन्हनि खे वटि वञी पनाह हासिलु कयईं। हाणे जहांगीर जेको उतां जो बादशाह हुयो उन हिन खे अहमियत ॾिनी। सिंध जे परगिणे हिक इलाइक़े जो बादशाह हुयो ही बि। हिन जॾहिं वरी 1012 हिजरीअ में 1012 हिजरीअ में मिर्ज़ा गाज़ी फ़ौत थियो। अब्दुल अली तुर्खान ऐं खुसरू चरकस गिरफ़्तार थी हिंदुस्तान पहुता। तॾहिं जहांगीर मुग़ल बादशाह मिर्ज़ा ईसा खे गुजरात मां घुरायो ऐं खेसि ठटे ते मुक़ररु करण जो इरादो कयईं। पर बाद में मिर्ज़ा रुस्तम सफ़ीअ खे ठटे जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। ईसा ख़ान तुर्खान खे राधनपुर जो जागीरदार बणायो, माना उते ज़मीन ॾेई जागीरदार उन जे हवाले कई। इन तरह अरगूननि ऐं तुर्खाननि जे समूरे लश्कर खे बि ठटे मां बेदख़ल कयो वियो। मुग़लनि जा जेके गवर्नर हुआ उन्हनि उन्हनि खे बेदख़ल करे छॾियो। उहे सभु मिर्ज़ा ईसा तुर्खान जे हवाले कया विया, जेको उन वक़्तु गुजरात में हुयो। जॾहिं शाहजहान बग़ावत करे, जॾहिं दिल्लीअ मां शाहजहान बग़ावत करे टटे थो पहुचे त हू मिर्ज़ा ईसा बि उमेद अज जे आसिरे मां गुजरात रवानो थियो। ईसा पाण शाही अताब जो ख़ौफ़ खां पासीरो थी वियो, पर समूरी घुर्बल मदद शहज़ादे खुर्म खे पहुचाई। इन रीति मिर्ज़ा ईसा तुर्खान जो वरी हिकिड़ो मुस्तक़बिल महफ़ूज़ थी वियो। जॾहिं शाहजहान ॿीहर तख़्त नशीन थियो उन वक़्तु हिन मिर्ज़ा ईसा तुर्खान खे ठटे जो सूबेदार मुक़ररु कयो। हिन उहिदे ते खेसि 2.5 महीना रहण जो मौक़ो मस मिलियो। उन खां पोइ जेका तहक़ीक़ ॿुधाए थी त हिन खे मथुरा जो मिर्ज़ा ईसा खे सन 1038 हिजरीअ में मथुरा जो सूबेदार मुक़ररु कयो। इहे माना मुग़लनि जा सूबेदार हूंदा हुआ। सन 1045 में खेसि 3 भेरो सोरठ जूनागढ़ बदिली करे सदस्य जेको आहे सो मनसब में वाध कई वई, वाधारो कयो वियो। अहिड़े नमूने सां जेका ही मिर्ज़ा ईसा हुयो उहो आख़िरी वक़्त ताईं हिननि इलाइक़नि में माना गुजरात में ठटे में इन्हनि इलाइक़नि में फिरंदो रहियो।
सन 1052 में गुजरात जे सूबेदार आज़म ख़ान खे जॾहिं मज़दूर कयो वियो त वरी शाहजहां मिर्ज़ा ईसा खे उतां जो गवर्नर मुक़ररु कयो। हाँ, अहिड़ी तरह जॾहिं जेको आहे सो मिर्ज़ा ईसा तुर्खान कुझु माना इक़्तिदार जे हवाले सां मज़बूत थियो त हिन काफ़ी जेको आहे सो इलाइक़नि ते पंहिंजी दावा दाख़िल कई या उहा हासिलु करण लाइ मुग़लनि वटि वेंदो रहियो। पर बहरहाल हू 1061 हिजरीअ में आख़िरकार भॼी डुकी थकिजी रिटायर थी वियो। 1 साल खां पोइ माना 1061 हिजरीअ में ही रिटायर थो थिए, 1062 में ही फोत थी वियो। खेसि मकली ते आणे संदसि ई ठाहिरायल हिकिड़ो ख़ूबसूरत मक़बरो हो, उन में दफ़न कयो वियो। माना ही इहो बादशाह हुयो, छटे जो जेको गवर्नर हुयो या बादशाह खणी चइजे, मक़ामी राजा चइजे, हुक्मरान चइजे, जंहिंखे पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ उन्हनि माण्हुनि वटि पनाह वठणी पई जिन खे हुन कल्ह ग़ुलाम बणायो। अॼु हू उन्हनि जो मोहताज हुयो। जेकॾहिं समीजा जेके हिन खे पनाह न ॾियनि हा, लिकाइनि न हा, त मिर्ज़ा ईसा जेको हुयो उहो पंहिंजनि मिर्ज़ा ईसा बेग तुर्खान पंहिंजनि जेके हिन जा मिट माइट हुया, हुक्मरान हुया, उन्हनि जे तरारुनि जो शिकार थी वञे। छाजे करे जो हू हिक ॿिए जे मुखालफ़नि खे सोट मासात भाउ उन्हनि जा तरारुनि सां कंध ॾोड़ंदा हुआ, उन्हनि खे धोखे सां घुराए उन्हनि जो क़त्लाम कंदा हुया, अखियूं कढी छॾींदा हुया, अंधो करे उन्हनि खे कारियुनि कोठियुनि में बाड़े छॾींदा हुया। इहो मिर्ज़ा ईसा बेग तुर्खान इन करे आख़िर ताईं ज़िंदा रहियो जो हुनखे समीजन पाण वटि पनाह ॾिनी हुई। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।